हाणे चवनि था तव्हां टपड़ खणी वञो। हाणे असीं किथे वञूं ग़रीब माण्हू। हैदराबाद तहलके बाराड़ी में वरियन का आबाद कदीम गोठ लखमण कोहलीअ जे रहवासियुनि खे लॾाए उते रिहायशी स्कीमूं शुरू कंदड़ बिल्डर माफ़िया सरगर्म थी वई आहे। कानूनी ऐं जाइज़ तरीक़े सां वरियन खां गोठ आबाद करे वेठल कोहली बिरादरीअ जा माण्हू बेघर थियण जे ख़दशे सबबि ज़हनी अज़ाब में मुब्तला आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त बाअसर बिल्डर माफ़िया पारां ॻोठ खे ढाइण जे लाइ कार्रवाई शुरू करण जी धमकी पिणु ॾिनी आहे। उन सिलसिले में अवामी आवाज़ टीवी जी टीम ॼाणायल ॻोठ में पहुती त जिते ॻोठाणनि बिल्डर माफ़िया ख़िलाफ़ एहतियात कंदे पप्पू कोहली, रतन कोहली, नीलो कोहली, पोरियत मुज़ामत तंज़ीम जे अॻवाननि कामरेड निसार लिगारी, एजाज छलगिरी, दानिश गोपांग ऐं ॿियनि चयो त असांखे ॾाढो तंग था करनि बिल्डर। चवनि था हिते रोड आहे ऐं तव्हां टपड़ खणो। रोड ठीकु आहे त बहरहाल मथां खां वठी अचनि। 70-80 साल थी विया हिते वेठा आहियूं। वहरा टोन वारा चवनि था त असांखे घर ठाहे रोड ठाहिण ॾियो। असां ग़रीब माण्हू मिस्किन केॾा वेंदासीं। बाबा 10 ॼणनि जो आहे लखमण पटेल जो। हाणे चवनि था तव्हां टपड़ खणी वञो। हाणे असीं किथे वञूं ग़रीब माण्हू। असांजी ॿनियूं ॿारहं कंदा उहो हलिया विया। हाणे असीं पोइरो करियूं पिया त असांखे चए था टपड़ खणो रोड ठाहियूं था असीं। भला असांखे ग़रीबनि खे छो लॾाए था। भाड़ा ॾाढा असांजा ख़तमु थी विया हिते थी असांखे तंग ॾाढा करे पिया। रोज़ अचे था हिते। हाणे असीं केॾा वञूं टपड़ खणी। थला त असांजी ॿनियूं खेड़ी करे छॾियूं आहे। पाकिस्तान खां बि अॻु जो जेको आहे क़दीम ॻोठ आहे ऐं हिन ॻोठ खे जेको आहे ज़बरदस्ती कुझु बिल्डर्स जेके वहरा टाउन आहे उन जा उहे नाले में जेके बिल्डर्स आहिनि पर उहे जेको आहे हिते कब्ज़ो करणु पिया चाहिनि। हुननि हिकिड़ा नाजाइज़ क़िस्म जा नोटिस अची हिन जेको ॻोठाणनि खे ॾिना आहिनि ऐं ही क़दीम रहवासी आहिनि। हिननि खे कंहिं बि तव्हां ॾिसो त कंहिं बि क़िस्म जी का सहूलियत कान्हे, बुनियादी इंसानी सहूलियतूं कोन्हनि। पर हिन जेको इलाइक़े सॼे में जेको आहे हैदराबाद जी पसगरदाई में हाणे बिल्डर्स माफ़िया जेका आहे उहा क़दीम असांजे सदियनि खां रहंदड़ जेके दरावड़ आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ॿियूं जेके ज़ातियूं आहिनि उन्हनि सभिनी खे जेको दॿाइण था चाहिनि, हिसण था चाहिनि ऐं उन्हनि खे ज़बरदस्ती हिन ॻोठनि मां लॾाए ऐं पंहिंजो जेको आहे बिल्डर्स जेके आहिनि उहे पंहिंजा प्लाट उहे लखें करोड़ रुपयनि जा उहे करे विकिरो करण था चाहिनि। ॻोठ असांजो लखमण कोहली 70 साल पुराणो ॻोठ आहे। सिटी में हिते वेठा आहियूं त्या सजन खां वठी हिते असां वेठा आहियूं त्या कलकलूं किणी हिते जेके बिल्डर आया आहिनि आरिफ भट्टी जे नाले सां, वोरा टाउन जे नाले सां इहे फिटाउट बिल्डर आहिनि। 13 साल खां वठी हिते स्कीम पिया हलाइनि ऐं इन्हनि अचानक अची हिते हिकिड़ो गैर तरीक़े सां असांखे हिकिड़ो कूड़ो नोटिस ॾेई ऐं ॻोठाणनि खे उथारणु चाहिनि था ऐं हिते हू चवंदा त तव्हां हितां उथी वञो ॻोठाणनि खे त असां हिते प्लाटिंग करे विकिणंदासीं। हज़ारनि सालनि खां ही असां आबाद आहियूं। सिंध जा वारिस आहिनि। हिननि जो कहिड़ो ॻोठ आहे, हिननि जो वतन कहिड़ो आहे। कॾहिं हिननि खे ॻोठनि मां उथारियो थो वञे, कॾहिं वाहन जे कपनि तां उथारियो थो वञे, कॾहिं हिननि खे दरपदर कयो थो वञे। आख़िर हिननि जो वतन कहिड़ो आहे असांजो आला अख़्तियारनि खां जो सुवालु आहे त हिन सिंध जे वारिसनि खे हिन मिट्टी जे माण्हुनि खे तव्हां उथारे आख़िर करणु छा था चाहियो। हिननि लावारिसनि खे केॾां तव्हां मोकिलींदो। आला अख़्तियारनि खे अपील थी कजे त मिस्किन कोहली मारू माण्हू आहिनि, हिननि जो ख़्यालु कयो वञे, इन्हनि खे सपोर्ट कयो वञे, इन्हनि खे जाइज़ हक़ ॾिना वञनि, इन्हनि जूं घुर्बल ज़रूरतूं पूरियूं कयूं वञनि। उन खां अलावा हिननि खे NIC जी भाऊ ॿुधायो शनाधिकार नथा ठहनि उहे ठाहे ॾिना वञनि। छो ही सिंधी न आहिनि छा? ही सिंध जा वारिस आहिनि। ये असली मालिक आहिनि, सिंध जा हक़ीक़ी वारिस आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।